कांगड़ में 3 ॼणनि जा लाश रखी धरणो जारी। शाज़िया मरी ऐं मखदूम जमील ज़मान धरणे में पता ऐं तफ़सील मालूम कया। कांगड़ में क़त्ल थियल 3 ॼणनि जा लाश रखी वारसनि जो एहतिजाजी धरणो जारी आहे। उन मौक़े ते PPM शाज़िया मरी ऐं मखदूम जमील ज़मान धरणे वारे हंधि पता ऐं वारसनि सां तफ़सील मालूम कया। मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम जमील ज़मान चयो त 3 ॾींहनि खां मक़तूलनि जा लाश रोडनि ते आहिनि। पुलिस मक़तूलनि जे वारसनि जी फ़रियाद ते केस दाख़िल करण लाइ तयारु नाहे। मखदूम जमील ज़मान वधीक चयो त जेसीं ताईं केस दाख़िल न थींदो धरणो जारी रहंदो। हिन वाक़िए ते वारसनि सां इंसाफ़ लाइ एहतिजाज जो सिलसिलो समूरी सिंध में वसी कयो वेंदो। असीं नथा चाहियूं त हालतूं ख़राब थियनि। 3 ॾींहनि खां लाश रोडनि ते आहिनि। पुलिस जी का रिथ नाहे। केस दाख़िल थींदो ई न कंदा के ॿिया अची कंदा। हिन चयो हिन वाक़िए शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयां थो। आउं मौक़ो मिलियो त क़ौमी असेंबली में हिन वाक़िए ते ॻाल्हाईंदुसि। हिन चयो मूंखे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ते यकीन आहे त केस दाख़िल थींदो। आउं मक़तूल जे वारसनि सां गॾु आहियां। हिननि खे अकेलो न छॾींदुसि। हिन खां अलावा PPM शाज़िया मरी पिणु धरणे वारी जाइ ते पहुती ऐं मुतासिरीन सां एहतिजाज जो इज़हार कयो। शाज़िया मरी चयो त तव्हां सां ज़ुल्म थियो आहे। हिन वाक़िए जी जेतिरी मुज़म्मत कजे घटि आहे ऐं मक़तूल जे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ FIR दाख़िल थियणु घुरिजे। मूं उन्हनि खे चयो त तव्हीं असांजो नियाणियूं आहियो। इहो ज़ुल्म तव्हां सां कोन थियो आहे, इहो गॾियल ज़ुल्म थियो। ऐं सम्झा थो त इन सां इंसाफ़ थियणु खपे, मुकमल इंसाफ़ थियणु खपे ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी रियायत न थियणु खपे। मुझे बहुत अफसोस हुआ है अमन ज़िला है और यहाँ पर सारे लोग लड़ाई वाले झगड़े वाले नहीं हैं, कुछ हैं शरपरस्त। उन्होंने ऐसा काम किया है, मैं उसकी मज़म्मत करता हूँ, भरपूर लफ्ज़ों में मज़म्मत करता हूँ। मुझे मौका मिला तो मैं कौमी असेंबली में इस पर बात करूँगा। मुझे मौका मिला तो मैं जनाब बिलावल भुट्टो साहब से बात करूँगा कि वो नोटिस लें। अपडेट रखी है, कल भी मुझे आपने सारी अपडेट दी है, आज भी आपने मुझे अपडेट दी है और बस अल्लाह ताला आपको सच को सामने लाने का अजर देगा, क्योंकि सच को सामने आना है और सच इस वक्त बहुत तकलीफ़ दे है। लाज़मियाती त ही बदियां थियो आहे पर तव्हांजे अचण खां पोइ लाज़मियात शख़्सियत लाज़मियात CM ॿिया आहिनि लाज़मी हींअर तव्हां ख़बर त पए न मूंखे थोड़ी ॻाल्हाइणो आहे अकेले में। जी जी मूंखे त वारसनि जे लाइ पुछणो आहे। बिल्कुल वारसनि पाणे पुछो, वारसनि पाणे ही पुछियो आहे न मूं ते भई ही आहे सूरत हाल। हू चाहिनि था त थीन जी ॻाल्हि करे वियो। मुंहिंजो बाबा हू हुननि जो फ़ैसिलो आहे, असां चई था सघूं, असां चयोसीं त भई तदफीन करे छॾियो। बस ही बि सभु फ़र्ज़ आहे पूरो करे। इहो हाल थिए थो त पोइ असांखे मसइलो थिए थो। कंहिंसां ज़ाती दुश्मनी त कोन्हे न असां। माना अहिड़ो SP न रहणु घुरिजे। असां को बि अहिड़ो आउं चवां थी कंहिं बि खाते में अहिड़ो अफ़सर न हुजे जेको आवाम खे तकलीफ़ ॾे। बस सिंपल ॻाल्हि आहे। हींअर आज़ाननि जो टाइम मुल्क में